jungle. अस्सलामुअलैकुम सिंधी फैमिली चैनल में ख़ुशि आमदीद। उमेदु आहे त तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा। मुंहिंजो स्कूल खुलण खां पहिरीं मां सिटी वई हुअसि पंहिंजे लाइ शॉपिंग करण जे लाइ। ज़ाहिरी आहे मां अबायो पायां थी त मां अबाया वठणु वई हुअसि ऐं चप्पल वठणु वई हुअसि, बैग वठणु वई हुअसि। सो मां सोचियो त हीउ थोरो सो तव्हां सां बि शेयर कयां। हीअ आहे मिलेनियम मॉल जो गुलिस्तान जौहर में आहे। सो हिते मां ॾिसूं पिए पर्स वग़ैरह, चपलियूं वग़ैरह, त बसि मूंखे ईअं लॻो पिए जे पुराणी डिज़ाइनूं अञा पियूं ऐं हीलनि वारियूं त मां पाईंदी न आहियां। सो इन ई करे मूंखे वरी स्कूल जे लाइ मां वॉकिंग शूज़ जेको हूंदो आहे जॉगर उहो मां वरितो ऐं पंहिंजा अबाया वरिता ऐं पर्स मूंखे को पसंदि न आयो। बसि मां हिकिड़ो ई पंहिंजे लाइ जॉगर वरितो जेको मां स्कूल पाए वेंदी आहियां। ऐं अॼु आहे मुंहिंजो पहिरियों ॾींहुं गर्मियुनि जे मोकलुनि खां पोइ मां जो पहिरियों ॾींहुं आहे स्कूल वञण जो। ऐं हीअ मुंहिंजी न्यू ड्रेस आहे जेका मां तव्हांखे शायदि ॾेखारी हुई या न ॾेखारी यादि नथो अचे। बहरहाल कीअं लॻी ड्रेस तव्हांखे मुंहिंजी ऐं इनशाला पसंदि ईंदी। ऐं मुंहिंजे हींअर स्कूल वञण जो टाइम पियो थिए। सो हलो त हाणे हलूं था स्कूल। ॾिसो मुंहिंजो हस्बैंड ॿाहिरि बाइक खणी आयो आहे ऐं जेको सो मां तव्हांखे पंहिंजो गार्डन पई ॾेखारियां। मुंहिंजो हस्बैंड मुंहिंजे इंतज़ार में वेठो आहे। हलो त हलूं था स्कूल। बाक़ी स्कूल खां पोइ वेलकम बैक। मां स्कूल मां अची वई हुअसि। तक़रीबन मूंखे कलाकु थी वियो आहे ऐं मां नमाज़ अचण सां पढ़ी पोइ मां मंझंदि जी मानी खाधी। ज़ाहिरी आहे मंझंदि जी मानी वणे कोन थी, शाम जो टाइम आहे थी थो वञे त वापसीअ ते अची मां मानी खाईंदी आहियां स्कूल खां। ऐं शाम जे हींअर मग़रिब जो टाइम थियण वारो, अज़ान थी वई आहे। ॾिसो अंधेरो छाइजी वियो आहे ऐं मूंखे ईअं लॻे पियो त जीअं सियारो अची वियो आहे, छो त आसमान ते बि बादल छायल आहिनि, झुड़ लॻो पियो आहे। सो मां हिन जो वॉइस ओवर कयो आहे इन ई करे जो वणनि ते पखी हींअर अचनि पिया, पंहिंजनि घरनि ॾांहुं मोटनि पिया त इन्हनि जी एॾो त आवाज़ु आहे। अगरि मां वॉइस ओवर न कयां त मुंहिंजो आवाज़ु तव्हां ताईं पहुचे न हा। इन ई करे मां हिन ते वॉइस ओवर कयो आहे। ऐं ऊंद लॻी पई हुई त मां ॿाहिरि जूं लाइटूं ॿारे छॾियूं ऐं ॾिसो मथे पखी घुमनि पिया, हीअ पंहिंजो ठिकाणो पिया ॻोल्हीनि। अॼु मुंहिंजी तबियत थोरी सी ख़राबु हुई, गले में सूरु ऐं नज़लो ज़ुकाम थी वियो आहे। इन करे माज़रत अगरि को अल्फाज़ गड़बड़ थी वञे त। सो मां चयो त हाणे मग़रिब जी अज़ान थी वई आहे ऐं मां टे पहर जी नमाज़ पढ़ी, मुसलो मां पंहिंजे कुर्सी ते रखी छॾियो हो। सो हाणे मां पढ़ंदसि पंहिंजे मग़रिब जी नमाज़। ऐं अॼु आहे अजवा जी बि सालगिरह, उहो बि तव्हांखे ॾेखारींदासीं। अजवा जी सालगिरह जो केक आहे। माशाल्लाह सुठी असां अजवा जी सालगिरह कईसीं ऐं हीअ केक पिया खाइनि। हीअ मुंहिंजी प्यारी अजवा आहे, मिठी मिठी अजवा, जहिड़ो नालो अजवा अथसि त ओड़ी मिठी बि आहे। नफ़ीस तबियत जी मालिक ऐं हीअ फ़ातिमा आहे जेको पंहिंजो भेण जी सालगिरह जो केक पिया खाइनि। ऐं मां ॿिए ॾींहं ते पंहिंजे नए घर वई हुअसि, छो त बारिश थी आहे त घर जो देखभाल करण लाइ, सार संभाल लहण लाइ। त शुक्र अल्हम्दुलिल्लाह लाइट बि आहे अॼु। न त अक्सर करे असां ईंदा आहियूं त लाइट न हूंदी आहे, 2 कलाक ईंदी आहे, 2 कलाक वेंदी आहे। ऐं ॾिसो घर जी हालति कहिड़ी थी वई आहे, बारिश ऐं कुझु मिटी। सो उन कंदासीं साफ़ु। ऐं उन खां पोइ मां हली वियसि मथे टॉप फ्लोर ते, जितां ॿाहिरि जो मंज़रु तमामु घणो ख़ूबसूरत ऐं प्यारो पियो ॾिसण में अचे। आसमान ते झुड़ आहे ऐं उन वधीक मौसम खे ख़ूबसूरत करे छॾियो आहे। हिते हिकु मेहुनि जो वाड़ो आहे
ऐं हीअ असांजो टॉप फ्लोर अञा ठहियो न आहे। हीअ पूरो जेको सो मार्बल जेको पियो आहे हीअ मथे ई हिन फ्लोर जो आहे। सो हिते ई ॿाहिरि रखियलु आहे, इनशाला जल्द ठहंदो। ऐं हाणे हलूं था घर वापसि। हीअ आहे गुलशन हदीद। बारिश खां पोइ ही हालति आहे गुलशन हदीद जी। ऐं रोड रस्ता ईअं पिया लॻनि जीअं कंहिं ॻोठ जा आहिनि। सो जी हलो घर था पहुचूं हली। ऐं वीडियो पसंदि अचे त लाइक कयो, शेयर कयो, ऐं ज़्यादा पसंदि अचे त सब्सक्राइब बि कयो। इनशा ताला तव्हांखे वीडियो पसंदि बि ईंदी। ऐं कमेंट्स ज़रूरु कयो, लाइक कयो। तव्हांजा कमेंट्स पहुचनि कोन था, बाक़ी तव्हां सभु मुंहिंजा भाइर भेनर वीडियोस ज़रूरु ॾिसो था। तव्हां सभिनि जी महिरबानी आहे। तव्हां कमेंट्स कंदा त अञा वधीक मूंखे ख़ुशी थींदी त तव्हां जे कमेंट्स किथां कयो पिया ऐं कहिड़े शहर खां तव्हां मुंहिंजो व्लॉग ॾिसो पिया। सो ज़रूरु कमेंट्स कंदो। ऐं मिलंदासीं इनशा ताला कंहिं ॿी वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।